4 ॾींहं अॻु हाला मां मुबैना तौर अगवा थियल 11 साला हिंदू नींगरी मोनिका लोहाणो खे अॼु हाला जे सिविल जुडिशियल मैजिस्ट्रेट शमीम सहतो जी अदालत में पेश कयो वियो। 3 कलाकनि ताईं अदालती कमरे में हलंदड़ कार्रवाई खां पोइ अदालत सगोरी नींगरी खे 5 लख ज़मानती मुचलकन एवज़ पंहिंजी माउ ऐं भाउ यशपाल लोहाणो हवाले करे छॾियो, जॾहिं त FIR में नामज़द तौरु इल्ज़ाम हेठि आयल नौजवान मुश्ताक महर खे जुडिशियल रिमांड ते जेल हवाले करे केस जी ईंदड़ ॿुधणी 5 नवंबर ते मुक़रर करे छॾी। होॾां CIA पुलिस मटियारी गुज़िरियल राति देर सां मोनिका ऐं जवाबदार मुश्ताक महर खे सेवण जे हिकु ख़ानगी रेस्ट हाउस मां राति 3 वॻे हाला पहुचायो, जंहिं बाद नींगरी खे फौरी तौर लेडी पुलिस एहलकारनि जी निगरानी में तालका अस्पताल हाला मां मेडिकल चेकअप करायो वियो। तालका अस्पताल हाला में हिंदू नींगरी मोनिका जी थियल तबी चकास जी इब्तिदाई रिपोर्ट जी रोशनी में इहो इंकशाफ थियो आहे त जवाबदार नींगरी सां बदफेली पिण कई वई आहे। होॾां इहो मालूम थियो आहे त हाला पुलिस पारां हथ कयल नींगरी मोनिका हाला पुलिस आॾो पंहिंजी इब्तिदाई बयान में इहो ॼाणायो आहे हिन हिंदू मज़हब खे छॾे इस्लाम क़बूल करे वरितो आहे ऐं आऊं हाणे मुश्ताक महर सां शादी करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थी। मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो। आऊं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां पंहिंजे घरां निकिरी मुश्ताक महर सां गॾु रवानी थी वई हुयसि, जिते मूं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां दीन इस्लाम क़बूल कयो। असां शादी करण जी तयारी करे रहिया हुआसीं त पुलिस असांखे गिरफ़्तार करे वरितो। अदालत में पेश थियण खां पोइ नींगरी पंहिंजो साॻियो बयानु अदालत आॾो वरजायो, जिते हिंदू पंचायत जे वकील जे वफ़द अदालत सगोरी आॾो पंहिंजो इहो मौक़िफ़ रखियो त मोनिका जी उमिरि 11 साल आहे ऐं वटसि मुसलमान थियण जी का बि मुस्तनिद सनद न आहे ऐं संदसि मुसलमान थियण वारे बयान जी का बि कानूनी हैसियत न आहे। जंहिं बाद अदालत सगोरी जे जज जुडिशियल मैजिस्ट्रेट हाला 1 शमीम सहतो नींगरी जो बयानु अकेलाई में पंहिंजे चैम्बर में वरितो। संदसि मौजूदगी में जवाबदार मुश्ताक महर जो पिण बयानु रिकॉर्ड कयो वियो। जंहिं बाद मोअज़्ज़िज़ जज चैम्बर में हिंदू नींगरी जी पंहिंजी माउ ऐं भाउ सां अलॻि अलॻि मुलाक़ात कराई। आख़िर में अदालत सगोरी नींगरी मोनिका लोहाणो जी घटि उमिरि वारो सबबु ॼाणाईंदे खेसि पंहिंजे माइटनि जे हवाले करे छॾियो। होॾां अदालती फ़ैसिले खां पोइ इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार मुश्ताक महर अदालती फ़ैसिले ते पंहिंजा तहफ़ुज़ात ज़ाहिर कंदे चयो, मोनिका पंहिंजी रज़ा ख़ुशी सां इस्लाम क़बूल कयो आहे। असांखे पुलिस शादी जी तयारियुनि दौरान गिरफ़्तार कयो। हिन चयो त मुंहिंजे ऐं मोनिका जे मुआशिक़े खां मोनिका जा माइट बि ख़ूबी वाक़िफ़ हुआ। असांजा गुज़िरियल 3 सालनि खां तालुकात हुया। ॿिए तरफ़ अदालती फ़ैसिले खां पोइ हिंदू पंचायत जे अॻुवाणनि मोनिका खे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाइण खां रोकंदे कार में रवाना थी विया। होॾां हिंदू पंचायत हाला पारां अदालती फ़ैसिले ते ख़ुशी जो इज़हार कंदे मोनिका जी वापसी लाइ ख़ुसूसी तौर कोशिशूं वठंदड़ मखदूम जमीरुज़्ज़मा, सूबाई वज़ीर रेवेन्यू मखदूम महबूबुज़्ज़मा, मटियारी ज़िले जी पुलिस, सहाफ़ियुनि तोड़े सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि जो शुक्रियो अदा कयो। वॉइस ऑफ सिंध TV जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में नाज़रीन असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे हाला मां साईं टीकम दास, जेको मुखी आहे हाला हिंदू पंचायत जो। टीकम साईं, वॾी महिरबानी वॉइस ऑफ सिंध TV सां ॻाल्हाइण जे लाइ। तव्हांजी वॾी महिरबानी जो कमु असांखे यादि कयो अथव ऐं पंहिंजो ज़रूरी सम्झव, हुनजे लाइ तव्हांजी ख़ासि महिरबानी। तव्हांखे लख लख वाधायूं हुजनि जो मोनिका ख़ैरनि सां पंहिंजनि धणनि वटि रसी वई आहे। इन समूरी मामले खे असांजे नाज़रीन खे ॿुधायो, जेके दुनिया में सिंध समेत तव्हांखे ॿुधी ऐं ॾिसी रहिया आहिनि, त हीउ सॼो मामिलो अॼु कीअं थियो, कीअं अदालत में पेश थिया ऐं हुते छा ॻाल्हि थी? साईं, अदालत में पुलिस 12 बजे खां पोइ मोनिका खे पेश कयो, जिते अॻु में ई छोकिरीअ जी माउ ऐं छोकिरीअ जो भाउ ऐं वकीलनि जो पैनल मौजूदु हुयो। जीअं ई हुनखे पेश कयूं त जज साहब छोकिरीअ खां पुछियो त तव्हांखे इहो वर्गलाए ऐं भॼाए वियो हो? त छोकिरीअ चयो त न, मां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां वई आहे। पोइ वरी जज साहब हुन खां पुछियो त हीउ सर्टिफिकेट तव्हांजो आहे, जेको 5 दर्जे जो लिविंग सर्टिफिकेट हुयो? जेको हुन मोनिका ॾिसी ऐं चयो हा हीउ मुंहिंजो आहे। चई पाण वरितो? चई हा मूं पाण वरितो। पोइ हिन में उमिरि तव्हांजी 11 साल आहे? त मोनिका चयो हा मुंहिंजी उमिरि 11 साल आहे।
चओ त पोइ तव्हां हिन सां जे भॼी ही तव्हां पंहिंजी रज़ा ख़ुशरा वियो त छा तव्हां शादी कई आहे? त मोनिका चयो त न शादी कान कई आहे। चईं तव्हां शादी कान कई आहे, तव्हांजी उमिरि 11 साल आहे ऐं तव्हां शादी कान कई आहे? चईं न। पोइ हुन खां पुछियो वियो त तव्हां सां बेवाजबी थी आहे? त मोनिका चयो हा मूंसां बेवाजबी थी आहे। पोइ मोनिका वधीक ॿुधायो त मूंसां 4 दफ़ा हिन बेवाजबी कई आहे। पोइ जज साहिब चाइल्ड वेलफेयर जे तहत चाइल्ड प्रोटेक्शन एक्ट तहत जेको आहे सो पोइ छोकिरी माउ जे हवाले कई। तव्हां इन सॼे मामले खे कीअं था ॾिसो त साईं? रज़ामंदी जी ॻाल्हि छोकिरी करे बि थी ऐं शादी न थियण जे सूरत में ज़्यादती बि थिए थी, इनखे कीअं था ॾिसो? बसि त जेका बि हुनजी हक़ीक़त हुई सा हुन पंहिंजी करे ॿुधाई। का बि मैनेज या मैनिपुलेट उहो कान करे सघी, न ई को छोकिरो करे सघे। छा हो त पहिरीं हिननि खे राति जे टाइम ते वठी विया हुआ तक़रीबन 3-4 बजे अस्पताल में मेडिकल चेकअप कराइण जे लाइ। त हुनजा कपिड़ा बि थोरा ख़राब हुया। त हुन खां ख़ुदि इहा जेका असां ॿुधल ॻाल्हि आहे त हुन खां डॉक्टर साहिबु पुछियो त ही ख़राबु आहिनि? त हुन चयो मेंसेज आहे। चई त पोइ मेंसेज आहिनि त तव्हांखे पैड पातल आहे? चई न पैड कोन पातल आहे। त पोइ हुनखे हुननि चयो त पोइ माना ही त तव्हांजो इहो थियो आहे? त चयो हा ही थियो आहे। हाणे फर्दर लाइ अमल जेको हाला जी हिंदू बिरादरी में हिकिड़ो बेचैनी वारो मामिलो हुयो, उहो जो छा रिस्पॉन्स आयो आहे जॾहिं छोकिरी हवाले थी आहे पंहिंजी वालदा जे? काफ़ी हद ताईं थोरो बहितर ऐं वरी हिन खां पोइ ॿी ॻाल्हि आहे त अला जे शहरनि बि तमामु सुठे नमूने सां ताउन कयो ऐं अला जा ॿिया बि काफ़ी सुलझियल माण्हू ऐं उहे बि उते हुया, मौजूदु हुया। वकीलनि खां सवाइ सिविल सोसाइटी जा माण्हू बि काफ़ी तइदाद में उते मौजूदु हुया, जिन इहा सॼी कार्रवाई पाण ॾिठी ॿुधी, जिन उन खे ख़ुशि आहिनि त सम्झो ऐं निसरत जो इज़हार कयो। त इहो तमामु सुठो थियो आहे, असांखे तमामु ख़ुशी थी आहे। ऐं अलबत्ता उहे पाण में इहे सोचंदो आहे त हिन खे कड़ी सज़ा मिलणु खपे ताकी ॿिया माण्हू उन मां सबक़ु सिखनि। रिपोर्ट इहा बि थी आहे त छोकिरी इस्लाम क़बूल कयो आहे, इन में केतिरी सचाई आहे? न इहा सुठो ॿुधियो त भई तव्हांखे न काम कोन कया कुझु बि। बाक़ी मां पंहिंजे रज़ा ख़ुशी वठी आहियां ऐं हिन मूंसां बुराई कई आहे ऐं 4 दफ़ा कई आहे। वॾी महिरबानी साईं टीकमदास फ़ाई साहिब सिंध टीवी लंडन सां ॻाल्हाइण लाइ। इन सिलसिले में वक़्तनि असां तव्हां सां राब्ते में रहंदासीं। महिरबानी सर, महिरबानी। ऐं पंहिंजी राज़ ख़ुशी सां हली हुई ऐं दीन इस्लाम क़बूल कई ऐं हुन सां ज़बरदस्ती कई आहे। मुंहिंजी वाइफ मूंखां वठी विया आहिनि वापसि। अच्छा, चवण मूंसां तो हुन सां शादी कई आहे? शादी न कई आहे। शादी न कई आहे? तुंहिंजो केतिरे वक़्त खां वास्तो आहे? इनखे तक़रीबन 3 साल थी विया आहिनि। 3 साल वास्ते खे? जी हा। अच्छा, इन 3 सालनि जे वास्ते में हैसियत तुंहिंजो कंहिंसां वास्तो हुननि मीटर माइटनि जे हिसाब सां कंहिंसां वास्तो? इनजे पूरे घर खे ख़बर हुई। इनजे पूरे घर में वास्तो आहे? जी हा। अच्छा, तूं हुनखे ॾियणु वठणु तुंहिंजो को थींदो रहंदो हुननि सां? जी हा, थींदो रहंदो। त तुंहिंजो हुन सां वास्तो कहिड़ो हो? मुंहिंजो हुन सां संगत ई न हुन, इन करे मूंखे उहो घर में अचणु वञणु शादी थियल आहे तव्हांजी? दीन इस्लाम हुन क़बूल कयो आहे, निकाह करण वारा हुयासीं, पर असांखे जेको आहे पुलिस अरेस्ट करे वई। तव्हांखे किथां कयो वियो? असांखे पठानकोट मां। किथां? पठानकोट किथे? पठानकोट 7 मां। तव्हां छा था चवंदा कोर्ट जे फ़ैसिले मुताबिक़? हू मूंखे ज़बरदस्ती करे मूंखां पंहिंजी माई वठी विया आहिनि। हुन दीन इस्लाम क़बूल कयो, असां निकाह करण वारा हुयासीं। दीन इस्लाम कहिड़े मौलवी वटि क़बूल कयो? 7 में मस्जिद में करे आयासीं। उते मौलवी जो को सर्टिफिकेट ना आया है? सर्टिफिकेट ना है। फैसला अभी तक मुकम्मल फैसला नहीं हुआ है, तो इस हवाले से 5 तारीख को दोबारा लड़की को यहाँ पर कोर्ट में बुलाया है, पेशी दी है, PR बांड पर उसकी मदर के हवाले किया है और जवाबदार जो मैं समझता हूँ उसको पुलिस कस्टडी में दिया है और केस चलना बाकी है और मुकम्मल अभी रिपोर्ट भी नहीं आई है। जो रिपोर्ट डॉक्टर की जो रिपोर्ट आई है उस मुताबिक कुछ ज़्यादतियाँ नज़र आ रही है, तो उस बुनियाद पर एक नंबर पहली बात कि छोकरी एक तो माइनर है, 11.5 साल उसकी एज है, तो उसके साथ इस किस्म की ज़्यादती के हवाले से उसने खुद यहाँ पर बयान दिया है कि मेरी उम्र 11 साल है और उसने ये बात भी एडमिट की है कि मेरे साथ ज़्यादती की गई है। कौन से मौलवी साहब के पास उन्होंने इस्लाम कबूल किया, यहाँ पर ऐसा कोई रिकॉर्ड पर एविडेंस नज़र नहीं आ रहा। ये भी कहा कि मैंने अब तक शादी नहीं की है और ये चीज़ लड़के ने भी मानी है कि अभी तक हमने शादी नहीं की। होॾां हिंदू पंचायत हाला पारां अदालती फ़ैसिले ते ख़ुशी जो इज़हार कंदे मोनिका जी वापसी लाइ ख़ुसूसी तौर कोशिशूं वठंदड़ मखदूम जमीलुज़्ज़मा, सूबाई वज़ीर रेवेन्यू मखदूम महबूबुज़्ज़मा, मटियारी ज़िले जी पुलिस, सहाफ़िन तोड़े सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि जो शुक्रियो अदा कयो।